वारस ॾिनो पुलिस सिंध हुकूमत जे ऐलान लॉकडाउन जे फ़ैसिले खे बि थुॾे छॾियो, जॾहिं त वारस ॾिनो माशी जा रहवासी ऐं उतां जा खुलियल दुकान इन शइ जो सबूत आहिनि त कोई बि इंतज़ामिया हिते अवेयरनेस नाहे ॾिनी ऐं न ई पंहिंजा धंधा ऐं बाज़ारूं बंदि करायूं आहिनि, जॾहिं त मामूल मुताबिक़ रोड रस्ता ऐं माण्हुनि जी आमद रफ़्त बरक़रार। अचो त ॾिसूं था माजिद अबड़ो जे हिन रिपोर्ट में। नाज़रीन मौजूद आहियूं यूसी वॾा बोसड़ में ऐं जॾहिं त हिते जेको ऐलानियल सिंध गवर्नमेंट जो लॉकडाउन आहे उन सिलसिले में बि ॾिसंदासीं त छा जेको ऐलानियल आहे लॉकडाउन उन जे हवाले सां माण्हुनि जो छा चवणु आहे ऐं उतां कारोबार जा मर्कज़ जेके आहिनि उहे बंदि आहिनि या न, उहे बि अव्हांखे विज़िट कराईंदासीं। अचो त हलूं था यूसी वॾा बोसड़ में उतां जे हालात ते नज़र विझूं था त उते जेको लॉकडाउन आहे उन जे हवाले सां छा पियो अमल करायो वञे। होटल जा मजदूर रोज कमाए खाईंदा हुआसीं, 10-15 ॾींहं बंदि लॻा पिया आहिनि। घर में करे बसि बीठा आहियूं, रोड ते पैदा कान मजदूरी आहे न कुझु। होटल जा मजदूर आहियूं, होटल हर शइ बंदि, महीनो लॻो पिया बंदि लॻा पिया। हितां जे रहवासियुनि जो इहो बि चवणु आहे त जॾहिं त अॼु 8 ॾींहं लॉकडाउन जे हवाले सां कोई बि धंधो वग़ैरह असांजो न आहे पियो ऐं जेके हाणे नाला तजवीज़ था कया वञनि गवर्नमेंट सिंध जे तरफ़ां त ऐलानियल जेको राशन आहे उन जे हवाले सां बि पुछंदासीं हितां जे रहवासियुनि जा छा वीचार हूंदा, छा उन्हनि जा नाला हितां वरिता विया आहिनि या न। अचो त शहरनि सां ॻाल्हि कंदासीं। राशन जे हवाले सां नाला वरिता विया आहिनि, छा हितां बि वरिता विया आहिनि? हितां असीं नाला वरिती विया आहिनि, बाक़ी चवनि था त राशन आयो आहे पर राशन कंहिं ग़रीब खे न मिलियो आहे। के अहिड़ा ग़रीब आहिनि जिन्हनि खे वेले जी भराव न आहे ऐं खाई नथा सघूं की का शइ मिले थी साल खाइनि, उहे ग़रीब छा था कनि, गाह वठी लूसण वठी उनखे पीसो करे खाइनि था, छो इहे माण्हू वञनि काथे। जेको चेयरमैन आहे उन अगरि यूसी पंहिंजो जेको यूसी नंढो आहे चेयरमैन, उहो पंहिंजी महिनत करे थो, उनखां जेको वॾो नज़र गिरोही आहे उहो हुनखे रुपयो बि न पियो ॾिए। उन उहो माल सॼो हिन खां ज़ब्त करे पंहिंजनि माइटनि खे ॾिए थो, बाक़ी यूसी खे कुझु बि न ॾिनो आहे। इन जे लाइ सॼी दुनिया बीठी आहे, सभु जेके आहिनि ग़रीब मज़दूर आहिनि, सभु को बि अमीर न आहिनि, सभु मज़दूर आहिनि। हिननि सां हक़ थियो वञे। जे लॉकडाउन कनि था त असांखे महिरबानी करे राशन जो तावन करिणो। जी नाज़रीन तव्हां ॿुधो चवणो हो त जेको लॉकडाउन जो आहे उन जे हवाले सां तमामु बेरोज़गारी जी शरह वधी वई आहे। लॉकडाउन जेको ॾिसो पिया कोई बि कारकुन नज़र नथो अचे जेको लॉकडाउन जो अमल कराए। नाज़रीन नवां ॾिठो त यूसी वॾा बोसड़ में जेको आहे सो ऐलानियल सिंध गवर्नमेंट जो लॉकडाउन हिकिड़ो नाले मात्र आहे। कोई बि हिते लॉकडाउन ते अमल कराइण वारो न अहलकार मौजूदु आहे, न ई माण्हुनि खे इहा अवेयरनेस आहे त लॉकडाउन जेको आहे करणु खपे। ऐं उन जे हवाले सां अवां ॾिठी शहरनि जी आमद रफ़्त जेकी हुई उहा मामूल मुताबिक़ उहे ई बरक़रार हुई, उहे ई धंधा वग़ैरह खुलियल आहे। जॾहिं त हिते सिंध गवर्नमेंट जे इन फ़ैसिले खे बि हिकिड़े क़िस्म जो ठुकरायो वियो ऐं न ई हितां जो अहलकार कोई मौजूदु हो जेको हिते इहे धंधा या दुकान वग़ैरह बंदि कराए सघे। फहद अबड़ो सां गॾु माजिद अली अबड़ो, सिंधरंग न्यूज़, वॾा बोसड़। सिंधरंग न्यूज़ वेब टीवी।